हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकिड़ो भलो माण्हू मंदर में मिठाई विराए रहियो हो। तंहिंखां ॿियनि माण्हुनि पुछियो त छा जी थो मिठाई विराई? हू चवणु लॻो त मुंहिंजो घोड़ो चोरी थी वियो आहे ऐं उन ई करे थो मिठाई विरायां। हिननि सभिनी चयसि त तुंहिंजो त नुक़सानु थियो आहे, पोइ भला असां कीअं मिठाई खाईंदासीं? तुंहिंजा दुश्मन थोरी ई आहियूं। तंहिं ते हू छा चवणु लॻो त सारी ॻाल्हि त ॿुधो, मां धन दौलत माल मिल्कियत सुधो बची वियसि, बाक़ी घोड़ो चुराइजी वियो। पोइ चओ मिठाई विरायां या न? हिननि चयो त पोइ त शुक्र आहे, तूं त बची वएं, बाक़ी घोड़ो वियो त फ़िक्र न आहे। हाणे भले मिठाई खारा। तहिड़ी तरह अॼु आत्मा सवार गुम आहे, बाक़ी घोड़ो रूप शरीर वञी बचियो आहे। उन जे माण्हू मिठाई विराइनि, पार्टियूं कनि, ढोल दुकड़ बाजा बगल था वॼाइनि। कोई खणी पुछे थो त भाई अॼु छा जो इहो उत्सव थी रहियो आहे? छेला बाजा वॼी रहिया आहिनि, खाधा पीता था तयारु थियनि त उहे चवंदा आहिनि अॼु शादी आहे। ॿिनि ॼणनि जो पाण में संबंध जुड़ियो आहे। उहो सभिनी उन जूं तयारियूं ऐं ख़ुशियूं थी रहियूं आहिनि। पर उन्हनि ॿिन्ही खां वञी पुछियो त आत्मा जी का ख़बर आहे? छा चवंदा? उहे त गुम आहे, काम क्रोध वग़ैरह चोरनि फ़िरे वरितो आहे, बाक़ी शरीर घोड़ो वञी बचियो आहे। ही सभु उन ई जा ई शादमाना थी रहिया आहिनि। ॿी त काई ख़बर कान आहे। परम पूजनीय प्रभु फरमाइनि था त अॼुकल्ह जो इंसानु सारो ॾींहुं पियो पंहिंजे नाले ऐं रूप खे पढ़ाए त मुंहिंजो नालो वॾो थिए, ख़र्च पियो करे, अख़बारनि में पंहिंजे एडवर्टाइज़मेंट पियो करे त जीअं मुंहिंजो नालो क़ाइमु रहे ऐं मुंहिंजो नालो वॾो लिखिजी पवे। वॾो नालो त ईश्वर परमात्मा देव जो ई सदा रहण वारो आहे, क़ाइमु दाइम, जेको हमेशह हमेशह रहंदो, जेको अधु सच जुगाद सच हो बि सच, नानक होसी बि सच। बाक़ी तुंहिंजो नालो थोरी ई क़ाइमु रहंदो। हर को शरीर छॾे हलियो पियो वञे। अॼु जो तुच्छ ॿुद्धि वारो इंसानु पखड़े फैलाए पंहिंजे नाले ऐं रूप खे वेठो आहे त उहो ई मूंखे तारींदो ऐं मां उहो ई आहियां। अभिमान बि उन ई जो रखी वेठो आहे। संत चवनि था त हिन जो अभिमान छॾे ॾियो। हू नालो त ऐं रूप कुझु बि न आहे, असत मिथ्या ऐं निस्वान आहे। हिकिड़े माई ॿिए माई खां पुछियो त फलाणी माई मुंहिंजे नाले तोखे छा चयो? हुन चयसि त तुंहिंजे नाले चयाईं त सफ़ा चरी आहे, निकमी बेकार आहे। पोइ त हुनखे रोटी बि न वणी, सिधो माई सां विढ़णु वेही वञी चयाईं त तो छा सम्झियो आहे? तो मुंहिंजे नाले छा चयो आहे? उन माईअ खे उहा माई हुई तमामु सुलझियल सियाणी। तंहिं छा कयो? उन ई क्रोध सां भरियल माईअ खे विहारे चवणु लॻी त उहो नालो रुॻो तुंहिंजो थोरी आहे, अहिड़ा नाला ॿियनि केतिरनि ई औरतुनि जा आहिनि। मां ॿिए जे नाले चयो, तूं पाण सां छो थी लॻें? पोइ त उहा माई सफ़ा चुप करे पंहिंजे घर हली वई। चओ जय सियाराम। ही कुझु सुठियूं मिसालूं अगरि तव्हांखे वणियूं आहिनि, अगरि हिन मां तव्हांखे फ़ाइदो पहुचे थो त हिन कथा खे ॿियनि सां गॾु शेयर कजो। अगरि असांजूं पुराणियूं कथाऊं कोन ॿुधियूं आहिनि, तव्हांखे हासिलु कोन थियूं आहिनि, त तव्हां उनखे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते विज़िट करे सघो था ऐं उन मां लाभ पाए सघो था। चओ जय सियाराम।